मीरपुर माथेरो बारसा गौसिया जमायत पारा मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम गोठ रमज़ान कोराई में थी गुजरो। ख़ुसूसी खिताब मोहम्मद खालिद सुल्तान जो हो, जॾहिं त प्रोग्राम जे मतवलीन फ़कीर ग़ुलाम नबी कोराई, कौड़ो कोराई, दीदार कोराई, लियाकत कोराई, बिरोही खान कोराई, फरमान अली, ग़ुलाम हुसैन कोराई ऐं ॿियनि मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद में हिस्सो वठी प्रोग्राम के शानदार बनायो। जश्न मिलाद जे प्रोग्राम में पक्कन पढ़नि ऐं नौजवाननि पिण वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते नात ख़वाननि नात पढ़ी मिलाद जो शान बयान कयो। तुझी वॾी मेहरबानिया वाह मौला, तुझी वॾी मेहरबानिया। जॾहिं त ख़ुसूसी खिताब मोहम्मद खालिद सुल्तान हक़ बाहू चयो त मिलाद जो महीनो ॿिन्ही जहाननि जे सरदार जे आमद जो महीनो आहे, जंहिंजी ख़ुशी मल्हाइणु घुरिजे, मिलाद करणु घुरिजनि, जंहिंसां छुटकारो आहे। अॼु उन महबूब जो मिलाद आहे ऐं मिलाद मल्हाइण वारो कॾहिं भी कंगाल न थींदो। मिलाद मल्हाइण वारो कॾहिं ग़रीब न थींदो। मिलाद मल्हाइण वारो कॾहिं भी बे औलाद और लावरत न थींदो। और नबी जो मिलाद करण वारो कॾहिं लावारिस न थींदो। कॾहिं थदी सुभान अल्लाह। आख़िर में सलात सलाम ऐं पाकिस्तान जी सलामती जे लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। उमर कोराई, मीरपुर माथेलो।